भाउ जो लाश घोरो पुट जो लाश घोरो मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो अॼु मुंहिंजो बाबो रसूलुल्लाह जी ज़ात दा घोरो मुंहिंजा मिट माइट घोरिया अज़ीज़ करीब घोरिया मूंखे ख़बर ॾियो त मुंहिंजो सुहिणो अरब कीअं आहे भाई साहब चवण लगी अज कुर्ब करे मुझे कखुल में अज कुर्ब करे मुझे कखुल में चंद खा सुहिणो यार दो कुर्बान वञा तेरे रस्ते ता रस्ते दोस्तों बुजुर्गो तो मोहब्बत रसूल अव्वल शय अचो तो बिलाल खां पुछो तो बिलाल तो मुझे रसूलुल्लाह सां मोहब्बत कीअं कई आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत बिलाल ओ सुहिणो बिलाल उन अहिड़ी मोहब्बत करे ॾेखारे जो हज़रत बिलाल जी आका वठा जी मुंहिंजा प्यारा काफ़िर वठा जेको जंहिंजो नालो आहे उम्मिया बिन खलफा मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत बिलाल जॾहिं ईमान आंदो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो उनखे तपल गरम रेत जे मथां घिसी ॾींदो आहे घेलींदो आहे मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो ज़बान ते अंगार रखे ॿारनि खे बचींदो आहे त हिनखे माज़ल्ला पथर हणो हिनखे तपल मके जे पाक रेतीअ जे मथां घेलियो गरमी में घेलियो मुंहिंजा प्यारा पोइ बि बिलाल अहद जा नारा नथो छॾे मुझे महबूब की तारीफ तो करे मुस्तफा शान आवाज शाया मुस्तफा शान आवाज शाया अज ताईं अड़े रब तो जेड़े अज ताईं अड़े रब तो जेड़े तस्वीर मुंहिंजी ठाहे मुस्तफा शान आवाज शाया दावत दी तारा आया नजर अमामा दावत दी तारा आया नजर रब के बिठो तो के बिठो रब के बिठो अदा कुरान दी तो गवाही मुस्तफा शान आवाज शाया मुस्तफा शान आवाज शाया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारा मुसलमान वारो हज़रत बिलाल जे ज़बान के अंगार जो रखा ज़बान में लुक न पहुंची वई आहे जीअं सिंधीअ में चवंदा आहियूं बाता पई अची वई आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो हज़रत बिलाल बाता थे यानी शील जे बजाए सीन अदा कंदो आहे मदीने पाक में मुंहिंजा प्यारा दोस्तो मक्के पाक में आज़ान चवंदो आहे मदीने पाक में आज़ान चवंदो आहे अल्लाह अकबर मुझे प्यारे महबूब उठ आया केर आया हज़रत उमर वारा आया सोना काफ़िर पिया ताना ॾियण बिलाल खे तो आज़ान मुसलमाननि खे काफ़िर ताना पिया ॾियण त मुसलमाननि वटि अहिड़ो भाङो न आहे अहिड़ो मौज़ून न आहे जेको सही माना में भाग ॾेई सघे सोना काफ़िर मस्करी पिया थियो काफ़िर खिली रहिया आहिनि
ताला अन्हु मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो बिलाल के महबूबन गुरायो आ बिलाल जी मुझा महबूब बिलाल इशा जी आजान थे पिया अज फजर की आजान तोखे नाए न्याणी अल्लाह अल्लाह पंजे यार जो नालो हिन आजान में उठी बिलाल रही दो बिलाल याद कंदो अज आजान में बिलाल खा खस्ते में आए मुझा प्यारा दोस्त हजरत बिलाल रजी अल्लाह ताला अन्हु के जी अल्लाह दे माओ फरमायो मुझा प्यारा तस्लीम खंद तकिया कंद ते झुकाया तो दिल में धचको लगो आए जी महबूब जी दरबार मालिको रोई दो हिकिड़े नमूने मस्जिद में आयो अल्लाह पाक जी दरबार में के मौला मुझो केड़ो देवा ये ज़बान बनाने वाले तो रब जी ज़ात नसीब में लिखे हो मुसाफे मुझा मौला मामूद करे आजान बे हो जमे अशहद अन्न मोहम्मद रसूलुल्लाह ते मा रसूलुल्लाह के याद में से उन महबूब की सा नाले इसमें सा माता जी दिल के ठारी बे हो से ओ मुझा मौला विचा नाजरो आज मुखा आजान भी कस्ती हुआ मौला माजे अरबी हो जा आजान मुखा मौला माँ फसिए लगे ज़बान हो जा माँ दलीब ज़बान हो जा मुझे मौला मुखा आजान न खस्ते पर मौला हुक्मता मुझे लाए मुखा आजान हो हिकड़े आजान तो हो जंहिंमें मां अल्लाह जे महबूब जो नालो वठे वठे मां दिल ठारींदो हुयसि हज़रत बिलाल सॼी रात रुनो एतरो रुनो उन जे लोट मस्जिद खां ॿाहिरि अची वही निकिता सॼी रात अल्लाह जे दरबार में अर्ज़ कंदो रहियो ॻाल्हाईंदो रहियो मुंहिंजा मौला मूं बिलाल जो कहिड़ो कसूर आहे तुंहिंजे दीन तां तुंहिंजे नाव तां महबूब जे नाव तां अहद जा नारा लॻी लॻाए ज़बान में लुकमत आई हुन अंगार रखिया पिता साईं फरमाए तो बर बर बदफो अंगार बर हिकिड़ा दे मंज दगा हरे हर मेरे मत दे आया रब में बसले किता कारोबार बंदे ते मला वाले आ गया आया रब में बसले किता कारोबार बंदे ते मला हदीस पाक में जरे दुनिया ते ईंदो आ त सिर्फ पहिरीं अल्लाह जे दरबार में सजदो कंदो आ तो हथ बदी अर्कनो मौला मां दुनिया जे मथे वञा अल्लाह पाक फरमाईंदो दुनिया ते वञ तेरे क़यामत जो ॾियारो थींदो उन ॾियारे में अल्लाह पाक सिज खे हुकुम कंदो सिज अहिड़ी जॾहिं कनी कढंदो हूंदो अल्लाह जे दरबार में अर्को मौला मां दुनिया ते वञा अल्लाह फरमाईंदो न दुनिया ते वञ पर इतां न ओला तरफ़ खां वञ तो सिज ओला तरफ़ खां उभरंदो जय राजा हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला के आज़ान तारो के उन रात सिज आयो अल्लाह जे दरबार में अर्ज़ के मौला मूंखे इजाज़त दे त मां दुनिया ते पंहिंजो सुवां करणो कदा अल्लाह पाक फरमायो न सिजन अर्ज़ के मौला छा क़यामत क़ाइम थी चुकी आहे अल्लाह पाक फरमायो ओ सिज मुंहिंजो आशिक़ बिलाल खे आज़ान तारो के जेसिताईं मुंहिंजो आशिक़ बिलाल आज़ान रखंदो तेसिताईं मूंखे दुनिया ते निकिरण जी इजाज़त न आहे जिन माण्हू नबी पाक
पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दरबार में अर्ज कयो राणा काफर प्याता ना दियो ए मारो सारी दुनिया दा मारो पखी पखण जानवर सबे सुनी सुनी थक जे पिया मारो पासरा के दुखी पए पर सुज बाए न पिया अल्लाह पाक जे तारा महबूब के दरबार में आया राणा ही छा माजरो छा रात वडी थी वई आए या असा जो यो ख्वाब ख्याल अल्लाह जे माओ फरमाया हां हां रात वडी थी वई आए आयो अल्लाह जे माओ फरमाए सब्र करो मैं अल्लाह पाक जी दरबार में दुआ गुरात माजरो छाए बरकात नफल बड़ी करे दुआ गुरे मौला मौला ये छा माजरो आए आवाज आयो ए मुजा दिल बर राणा मुझे सुन बिलाल जड़े आवाज चवंदो आए उन आजान में आवा असहद बुदना आयो ए मुझा महबूब इहो असहद न होंदो आए बिलाल जी ज़बान तासीन अदा थींदो आए महा अर्श वारो रब अर्शन जे शीन बुधंदो आया अब समझ में गाल अचे मुझा हबीब बिलाल करे मस्जिद नबवी में भी करे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जी जाते अशहदु पढ़नो आ तो बिलाल का अशहदु पढ़नो आ पर मां शीन बुधंदो आया इन जे लाहे मुझे आज के जेस ताईं राज़ी न कंदो शुभ न करंदो अल्लाह जे माओ फरमायो बिलाल के घुरायो जे हजरत बिलाल अला मुझा प्यारा दोस्तों हजरत बिलाल दा हजरत उमर वारा आया माओ में क्यों मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत बिलाल रजी अल्लाह ताला अन्हु के अची सदका बिलाल जी सदका वारा बिलाल हले तोखे अल्लाह जो महबूब छो घुराए हली रब जो सद दे हली आदान चो त आशिक जो आहे मदीने जे में असा लाई दे त कल्ले पंज पाएंदे पाएंगे मदीने जे मेरा सा लाएंगे तो पल्ले गंज जाएंगे लाएंगे तो पल्ले गंज जाएंगे हुजरा पैजो कल्ब करो करे इसमें रबिया जो अदब कंदो प्यारा मुसलमान बारो हजरत उमर वारा आया मानो आया छागा बिलाल हल अल्लाह दा महबूब था गुरा हल आदार को हजरत बिलाल आयो मुझा प्यारा दोस्तों कल में हथ जो तो अशहदु अल्ला अल्लाहु अकबर अल्लाह अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह
ये जो हजरत बिलाल बागनिया मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो सिज बेदा केदा शान कजू आए नतीजो छाए जो बिलाल अरबी ना है बिलाल मुझा प्यारा अजमिया बिलाल अच्छे गोरो नाए बिलाल रंग जो कारोवा पर रब के प्यारो आहे अल्लाह जा महबूब ने मेराज माने मोटा तो मुझा प्यारा दोस्तों हजरत बिलाल जी जुतिन जो खड़काट जॾहिं मोटन पिया तो अल्लाह पाक फरमायो हबीबा हे हूर कतार में बीठो आहीं हे छा थियूं चवनि चाहिनि अरे के मुंहिंजा रब छा थियूं चाहिनि कुछ हूरा ने सरदार पुछी अल्लाह जा महबूब फरमाइंदा तव्हां छा थियूं चाहियो या रसूल अल्लाह जे आया आहियो जन्नत घुमण जे लाइ त पोइ पंहिंजे गुलाब बि असांखे हींअर ई तव्हां विराईंदा वञो त कहिड़ी हूर कंहिंजी घरवारी आहे अल्लाह जे महबूब हिकु हूर जे मथे ते हथ रखियो पाण फरमायो हे मुंहिंजे सोणे अबू बकर जे हूरा जे मथे ते हथ रखियो ही मुझे सोने उमर जो होरा ही मुझे उस्मान जो होरा फला हजरत हैदर करार जो होरा फलाने हुज़ैफा जो होरा अब्दुर्रहमान बिन औफ जो होरा अब्दुर्रहमान बिन अबू बकर जो होरा अब्दुल्लाह बिन सलाम जो होरा अब्दुल्लाह बिन उमर जो होरा अल्लाह दे प्यारे महबूब ये सब ने मुझे प्यारा दोस्तों हथ रखवाया अल्लाह ने महबूब फरमाए फला जो होरा फलाने जो होरा ओ जेकी सरदार ने बीठिया अल्लाह जे महबूब उनके मथे पे हथ रखे फरमाया तो हे मुझे सुने बिलाल जे होर आहे पाण ईअं तक़सीम करे जो हलिया तो जॾहिं हलिया उन टेम मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो पोयां जीअं पला में जॾहिं माण्हू छिकींदो आहे या थोरो खुंड अचे त अल्लाह जे माउ पोयां निहारियो त हूरा ने सरदार बीठी आहे पला में झलियो अर्ज़ के राणा तव्हांजी तक़सीम ते मूंखे एतिराज़ न आहे तव्हांजी हिन विरासत ते मूंखे एतिराज़ न आहे ऐं अखियुनि ते लाया थी तुंहिंजे फ़ैसिले खे पर हिकिड़ी महबूबा हैरत जहिड़ी ॻाल्हि हिकिड़ी हैरत ज़दा ॻाल्हि आहे अल्लाह जे महबूब फरमायो कहिड़ी आहे हूर अल तोराना कंहिंखे तो अबू बकर ॾिनो आहे कंहिंखे तो उमर ॾिनो आहे कंहिंखे मुंहिंजा महबूब उस्मान जहिड़ो सखी जवान ॾिनो आहे कंहिंखे बहादुर मुंहिंजा प्यारा दोस्तो शुजात वारो हैदर करार ॾिनो आहे कंहिंखे इमाम हुसैन ॾिनो आहे कंहिंखे इमाम हसन ॾिनो आहे कंहिंखे हुज़ैफा ॾिनो आहे कंहिंखे अबू हुरैरा ॾिनो आहे कंहिंखे सलमान फासी ॾिनो आहे कंहिंखे कहिड़ो साधू घोट ॾिनो आहे पर मुंहिंजा महबूब मां आहियां बि हुरन तव्हां आयो नूर आला नूर मां आहियां हुरन आला हूर ऐं मुंहिंजा महबूब हैरानगी हिन ॻाल्हि जे मथे आहे त कंहिंखे अबू बकर जो जवाब मिलियो कंहिंखे उमर मिलियो कंहिंखे मुंहिंजा प्यारा दोस्तो कहिड़ो साधू मिलियो पर मां हुरन जो सरदार आया अल्लाह पाक पूरी जन्नत जो होर में था मुझे बेटी ॾिनी आहे मूंखे सरदारा ने होर बनायो आहे ऐं मुंहिंजा प्यारा महबूब हैरत हिन ॻाल्हि जो आहे जो मां आहियां बि सरदार पर मूंखे घोट अहिड़ो मिलियो आहे ऐं मुंहिंजा महबूब जंहिंजा चप झुला आहिनि ॾंद ॿाहिरि आहिनि रंग जो कारो आहे अल्लाह जे माउ फला खामो अॻियां हिते लफ़्ज़ में ॻाल्हाए जा बिलाल आए तो रंग जो कारो पर रब के प्यारो आहे फरमायो खबरदार हूर नाज़ न कर बंदे हुस्न जे मथा मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो ऐ हूर या तक़सीम मां रसूलुल्लाह कई आहे कंहिंखे मां बाबकर ॾिनो आहे कंहिंखे कहिड़ो जवान ॾिनो आहे पर अञा बि मां मके पाक वञा ऐं मुंहिंजे सुहिणे बिलाल खां पुछां त आया बिलाल
तोखे निका में रखे थो या न तुझे दंग में भलिया तो बिलाल बांग में भलो आहे जो सुभान अल्लाह तुझे अदा में भलिया तो बांग जी सदाह में भलो आहे तो हुरन आला हो रहे सरदाराने हो रहे तो वो अजमेन जो सरदार है मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ओ सुनो बिलाल रजी अल्लाह ताला अन्हु जी रसूलुल्लाह जी जात बा बरकत जी मोहब्बत सीने में समाई तो अज दुनिया ते उन्हें नाले रोशना मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत बिलाल रजी अल्लाह ताला अन्हु जी जात बा बरकत जी बेइंतहा रसूलुल्लाह सा मोहब्बत के तमा असाबी अज मोहब्बत कयो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो दुनिया जा कम खफा कुटना ही ना हो ये बन्नी बारा इन जा कम वगैरह भी आहे असाबल भी ये कम कया पर मुझा प्यारा दोस्त नमाज अदा कर उन नमाज का पेरा जो तुझे मथा नमाज जनाजा पढ़ी वने दोस्त अख पूरन का पेरा अख खोले दुनिया के परख दुनिया के मथे हे चंद घड़ियों के जो आहे नेक थो नाली छड़ा मुझा प्यारा सुन्नत रसूल जे मथा हल मुझा प्यारा मस्जिद में अच ये केबिन ते वियण तो जो कम कोन इंदो तवा ॾिसो वॾा वॾा माण्हू कलंदर मर्द हलिया जा नबी भी हलिया जा तो असांजी वारी सुभाणे अचण वारी आहे असां रोज़ ऐलान ॿुधंदा आहियूं अदा फलाणे जी भेण फो थी हुई अदा फलाणे जो भाउ फो थियो अदा फलाणो फो थियो मुझा प्यारा 28 तारीख़ नज़ीर जहिड़ा जवान हलिया जा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ये सभी जवान हलिया जा अॼु वे बंगला होते हैं अॼु वे कारूं होते हैं अॼु वे माल महंगे होते हैं पर वे जवान वनी कब्रन में सुता मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हिते से रहमतुल्लाह अलैहि फरमायो मरना जे अगे मुआ से मरी खिल माग मुदा से हयात मरना जे अगे मुआ हिते से फरमायो हलरो अथे हथ पे जे वठो अथे व्यापार त पैसा खण जपोरा न अथे अजा उधार तो भरी बाजार मता पशेमान थिए मुझा प्यारा दोस्तों हिते से फरमायो भर बंजो है केलो कंदे गालड़ो जानी माई मोतिया वर वनी दे है खादे पीते जनसा नकी गई से है तो खबर कान पे है तो अंदर दाज दिनो सके तरह मुझा दोस्तों उन टेम जरे अम्मा जीजर तो जनाजे ते रोईंदी उन टेम खबर पवंदी जरे बाबो तुझे जनाजे ते रोंदो भाई रोंदा तना ॾिसना पिया सभिनी खे रोंदो ॾिसना पिया पर मुझा प्यारा ॻाल्हाईंदा पिया पर अल्लाह पाक कुदरत वारे सुन ज़बान में हणी छॾींदो तो ॻाल्हाइण जी तव्हांखे ज़रूरत न हूंदी अदा तूं अम्मा खे मात कराईंदी अम्मा तूं रोइण छा लाइ पई पर उनखे तुंहिंजो ॿुधणु कोन ईंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो उन पछताइण खां पहिरियां निमाज़ पढ़ो जो तो असांजी अख पुरजो अदा निमाज़ 10 मिनट खां 15 मिनट जी आहे अदा रमज़ान जो महीनो 11 महीननि में हिकिड़ो महीनो अचे थो वरी 11 महीना असां खाइण पीअण में हूंदा आहियूं तक़रीबन ॿ रोज़ो कोन हूंदो आहे अदा जेके साहिब निसाब अॼु उन्हनि जूं ज़कातूं हलियूं आहिनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया क़यामत जॾहिं क़ाइम थींदी जॾहिं 4 चीज़ूं ख़त्म थी वेंदियूं शाहूकारनि जी शाहूकारी सखावत ख़त्म थी वेंदी वॾा शाहूकार हूंदा पर फ़क़ीर ईंदो चवंदा हल केरु आई जॾहिं दुनिया ता आलम हलिया वेंदा रब्बानी जॾहिं दुनिया ता फ़क़ीरी ख़त्म थी वेंदी फ़क़ीर दुआऊं घुरण छॾे ॾींदा माना लालच में अची वेंदा 10,000 दे तो दुआ घुरा यो एक सिस्टम हलन शुरू थींदो अल्लाह जे मो फरमायो दुनिया खत्म थी वेंदी दुनिया 4 चीजन ते कायम आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो त नमाज पढ़ण खां पहिरियां जो असांजे मथां जनाज़े नमाज पढ़ी वञे अल्लाह पाक मुंहिंजे चवण खे अवांजे ॿुधण खे पंहिंजी बारगाह में मक़बूल मंज़ूर फरमाए प्यारा दोस्तो हाणे आख़िर में असांजो प्यारो दोस्त साईं सुल्तान अहमद